साईं सतराम दास तुई घोटन संदो घोट जेकी लड़ लगा तुझी तंखे काई न ॾिजाए खोट बुध दर्द वंदन जी रपोट तूं दाखिल कजाए दरबार में लगल अवां जा नारायण सभई पया चंदी राम पुकारन बाबा चंदी राम पुकारन हो लगल अवां जा नारायण सभई पया चंदी राम पुकारन बाबा चंदी राम पुकारन सभई पया चंदी राम पुकारन बाबा चंदी राम पुकारन छड़े वे लाल अखाड़ा कंजे साईं सारे तू पंजा छड़े वे लाल अखाड़ा कंजे साईं सारे तू कंहिंजे साईं सहारे तूं तो बिन केर ॿियो रंगड़ो रचाए वेठे जोत विसारे तूं नंढड़ा नंढड़ा बचड़ा वांजा नंढड़ा नंढड़ा बचड़ा वांजा रोज पया वाटूं वाजान बाबा चंदी राम पुकारन हो लगल अवां जा नारायण सभई पया चंदी राम पुकारन बाबा चंदी राम पुकारन लाए बनाए थी न्याणी अवां जी नंढड़ी निमाणी अवां जे लाए बनाए थी अवां जे लाए बनाए थी ख्याल कयां थो बयान लिखण जो ख्याल कयां थो बयान लिखण जो अखड़ियूं मुंहिंजूं नीर वहायूं बाबा चंदी राम पुकारन हो लगल अवां जा नारायण सभई पया चंदी राम पुकारन बाबा चंदी राम पुकारन
पायण आयो आ, दर्शन पायण आयो आ। सजी टोली खे साण वठी करे गमड़ा मिटायण आयो आ, गमड़ा मिटायण आयो आ। मेहर कयो का बाज बारन ते, मेहर कयो का बाज बारन ते, लगल अवां जा वारा आहिनि बाबा चंदी राम पुकारन आ, लगल अवां जा नारा आहिनि सभई पया चंदी राम पुकारन, बाबा चंदी राम पुकारन, बाबा चंदी